बिरासिटी मां ख़बर ॾींदा आलुत ॻोठ अलादाद इस्बाणी वट चाइन माइनर मां निकिरंदड़ बेला वाह शाख ओवरटॉप थियण करे फसुल पाणी हेठि अची वियो। शाख मुख़्तलिफ़ हंधनि तां ओवरटॉप थियण करे केतिरनि ई एकड़नि ते बीठल सारियुनि कमंद ऐं वणनि समेत भाॼियुनि जो फसल ॿुॾी वियो। आबादगारनि जा मथे ते हथ। इन सिलसिले में आबादगारनि गोडन हिज़बाणी, सईद खान हिज़बाणी, मुमताज़ सोलंकी ऐं ॿियनि चयो त इरीगेशन खाते जी नाअहली सबबि आए ॾींहुं शाख मुख़्तलिफ़ जॻहनि तां ओवरटॉप थिए थी ऐं असांजो फसल लुड़ी वञे थो। हिननि चयो त बार बार शिकायतुनि बावजूद इरीगेशन जो को बि अमलदार नथो अचे ऐं असां पंहिंजी मदद पाण तहत गारनि खे बंदि करण ते मजबूर बणियल आहियूं। हिननि जो चवणु हो त शाख ओवरटॉप थियण जे करे केतिरनि ई ॻोठनि जो अच वञ जो रस्तो पिणु बंदि थी वञे थो, जंहिं सबबि अच वञ में पिणु मुश्किलातूं पेश अचनि थियूं। हिननि इरीगेशन खाते जे वज़ीर ऐं सेक्रेटरी समेत ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त नाहिल अमलो हटाए शाख जो मरमती कमु करायो वञे, जीअं वधीक नुक़सान खां बची सघूं। ॿिए पासे इरीगेशन सब डिवीज़न बिरासिटी जे SDO हसन अली राब्तो करण ते ॿुधायो त बेला वाह शाख असांजी हद में न आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।